अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैरु ख़ैरियत। जी हाँ दोस्तों, ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि, मूंखे ॾुख तॾहिं थींदो आहे तॾहिं पहुतो। अस्सलाम वालेकुम गाइस, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैरु ख़ैरियत। ॾाढो ॾुख थियो यार, तमामु घणो ॾुख थियो। ऐं ॾुख पंहिंजनि जो ई थींदो आहे। अॼु जॾहिं मूं पोस्ट पढ़ी त मुंहिंजी अखियुनि अॻियां ॻोढ़ा निकिरी आया। ऐं पोस्ट अहिड़ी जंहिंखे पढ़ां पियो बि त गुनाह थिए पियो, जंहिंखे शेयर कयां पियो त गुनाह थिए पियो। ऐं इन जे लाइ मां मजबूर थी अॼु वीडियो बनायो ऐं दोस्तनि खे हिकिड़ी मुदबाना गुज़ारिश कंदो हलंदुसि। इंतिहाई ॾाढी गर्मी बि आहे ऐं बीठल बि पंहिंजी बनी थी आहियां। मां उते जीअं मुंहिंजे अखियुनि ॾाढो उहा पोस्ट गुज़री त मूंखां रहियो न थियो ऐं मां वीडियो बनाइण ते मजबूर थी वियुसि। मूंखे ॾुख हुन महिल थियो जॾहिं जेॾी महिल असांजा पंहिंजा जेके मुस्लमान भाइर आहिनि, जेके असांजा पंहिंजे पाकिस्तान लेवल में या जिते जहिड़ी जहिड़ी दुनिया में रहनि था असांजा मुस्लमान, उन्हनि पोस्टनि खे शेयर कंदा आहिनि। हिते हिकिड़ो काफ़िर कादियानी यहूदी जंहिं हिकिड़ी पोस्ट लिखी जंहिंजो नालो आहे शौकत अली संजराणी। हाणे ॾिसो, नालो शौकत अली ऐं अली जो तूं सॾिराए थो, नालो अली रखे थो ऐं हिकु गुस्ताखाना पोस्ट लिखी तूं वायरल कराए थो, उहो बि सोशल मीडिया ते अली जो नालो रखी। अरे तूं कहिड़े क़िस्म जो तूं माण्हू आहे? तूं इंसान ई नहीं, तुंहिंमें इंसानियत जी त थपी न आहे, तूं इंसान आहे। मूं वटि अहिड़ा गंदा लफ़्ज़ न आहिनि जेके मां तोसां ॻाल्हायां। अगरि मां गंदा लफ़्ज़ तोखे ॻाल्हाईंदुसि त मां बि तो जहिड़ो थी वेंदुसि। ऐं मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो, महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते, तव्हांखे रसूल जो वास्तो आहे जंहिंते तव्हां कलमो भरींदा आहियो, त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जेके गुस्ताना का जेके बि पोस्टूं अचनि थियूं, चाहे ट्विटर ते हुजनि, चाहे इंस्टाग्राम ते हुजनि, व्हाट्सअप, यूट्यूब, फेसबुक, जहिड़े बि सोशल मीडिया ते जिते बि हुजनि, ख़ुदा जे वास्ते इन्हनि पोस्टनि खे तव्हां शेयर न कयो। छो त असां जज़्बे में अची करे उन्हनि खे शेयर कंदा आहियूं ऐं मजबूरन उहा पोस्ट असांखे पढ़णी थी पवे। जे पढ़ंदा आहियूं बि गुनाहगार थियूं था। ख़ुदा जे वास्ते मां दोस्तनि खे इहा बि अपील कयां थो पियो त इन पोस्टनि खे भली शेयर न कयो। इन्हनि पोस्टनि खे ब्लॉक करे छॾियो। उन माण्हू खे ब्लॉक करे छॾियो जेको पोस्टूं शेयर करे थो। मां एॾी मुंहिंजी जेको आहे दिलि ॾुखाई थी, मूंखे ॾाढो ॾुख पहुतो। मां रुहाणको थी वियुसि यार। असां जंहिं कंट्री में रहूं था पिया, जंहिं मुल्क में रहूं था पिया, ऐं असांजे जेके हिन कंट्री में जेके रहण वारा जेके हिंदू आहिनि, उहे हिन ॻाल्हि खे जेको आहे न उहो तस्लीम नथा करनि। उन्हनि खे ॾुख पहुचे थो पियो। ऐं हीअ कादियानी, हीअ यहूदी जेको पंहिंजो नालो शौकत अली सॾिराए थो, ख़ुदा जी कमार पवसि अहिड़ी पोस्ट लिखण ते ऐं सेंड करण ते। ख़ुदा जी लानत हमेशह वसंदी रहंदसि। त दोस्तो, मां तव्हांखे बि इहा गुज़ारिश कयां थो त तव्हां इन लानतनि खां, पंहिंजे गुनाह खां बचणु चाहियो था त अहिड़े पोस्टनि खे भली शेयर न कयो। ऐं मां उन उलमा इकराम खे, जेके असांजे पूरी दुनिया में जेके उलमा इकराम रहनि था पिया, पाकिस्तान में रहनि था पिया, ॿियनि ममालिक में रहनि था पिया, उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि त प्लीज़ इन्हनि जे बारे में, कादियननि जे बारे में भली कुझु न कुझु ॿियो कुझु न पहुचे त तव्हां, नंढिड़ो मसइलो थींदो आहे, सियासत जो मसइलो थींदो आहे, उनजे लाइ सभु मुला मौलवी रोडनि ते निकिरींदा आहिनि, जलसा जुलूस कंदा आहिनि। छा असां पंहिंजे रसूल सां मुहबत न आहियूं कंदा? छा असां सफ़ा एतिरा क़ाइल थी विया आहियूं जो असां बिना हिन पोस्टनि ते तवजह ई नथा ॾियूं ऐं उनखे असां भड़काउ ॾियण जे लाइ उनखे अॻिते शेयर कंदा आहियूं त जीअं वधि में वधि शेयर इहा वायरल थिए ऐं उन्हनि काफ़िरनि खे उहो ख़ुशी महसूसु थींदी आहे। मां इहा गुज़ारिश कंदुसि तव्हां सभिनी खे त प्लीज़ उन्हनि माण्हुनि खे ब्लॉक कयो जेके अहिड़ियूं पोस्टूं रखनि था। गुस्ताखाना पोस्टूं न रखो। भली अलाह जो वास्तो अथव, पंहिंजे रसूल जो वास्तो अथव, पंजतन जो वास्तो अथव, कुल अंबिया जो वास्तो अथव, जेके ही पीर पिरान पीर दस्तगीर जो वास्तो अथव, जेके बि ही बुज़ुर्ग रहनि था सभिनि जो वास्तो ॾियां थो तव्हांखे। भली अहिड़े पोस्टनि खां ग्रेस कयो। भली
ख़ुदा जे वास्ते अहिड़ी पोस्टनि खां ग्रेज़ कयो। न पाण गुनाहगार थियो, न ॿियनि खे गुनाहगार करायो। मां वीडियो नथो बनाए सघां, ॾाढो ॾुख में भरिजी वियो आहियां अहिड़ी पोस्ट गुज़रण जे करे। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त तव्हां अहिड़ी पोस्टूं न शेयर कयो, भली न कयो।